गौसपुर थाणे जे हद मां बहारी पुरस्रार नमूने गुम वारसन सदन अगवा थियण जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। ॻोठ मारख भइयो वासी पोरियत बहार शेख ऐं अली बख्श मीराणी जे वारसन मूजिबि ॿई ॼणा ढंडी वारे इलाइक़े में ज़मींदार नूर इलाही सुंदराणी जे ज़मीन ते कणक जे फसल खे पाणी ॾेई रहिया हुआ, जितां खेनि अणसुञातल हथियारबंद धाड़ेल अगवा करे विया आहिनि। वारसन जो वधीक चवणु आहे त वाक़े वारे हंध ते केतिरनि ई माण्हुनि जे पेरनि जा निशान मिलिया आहिनि, जेके कचे वारे इलाइक़े में सिंधु दरिया ॾांहुं वञी रहिया आहिनि, जंहिंजे करे खेनि शक आहे त ॿिन्ही पोरियतनि खे धाड़ेलनि अगवा कयो आहे। ॿिनि हारियुनि जे मुबैना अगवा वारे इतला बाद पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानी थी वई, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं पोरियतनि जे बारे में को ॾस पतो पइजी नाहे सघियो। इंतिहाई अहम ख़बर आहे गौसपुर खां, जिते ढंडी वारे इलाइक़े मां पाणी जे वारे ते वियल बहारी मुबैना तौरु अगवा थी विया। ॻोठ मारख भइयो वासी हारी बहार शेख ऐं अली बख्श मीराणी जे वारसनि जो चवणु आहे त ॿई पोरियत ज़मींदार नूर इलाही सुंदराणी जे ज़मीन ते कणक जे फसल खे पाणी ॾेई रहिया हुआ, जितां पुरस्रार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि मूजिबि वाक़े वारे हंध तां केतिरनि ई माण्हुनि जे पेरनि जा निशान मिलिया आहिनि, जंहिंजे करे खेनि शक आहे त ॿिन्ही हारियुनि खे मुबैना तौरु अगवा करे कचे वारे इलाइक़े ॾांहुं नियो वियो आहे। ॿिनि हारियुनि जे मुबैना तौरु अगवा थियण वारे इतला बाद गौसपुर थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को ॾस पतो पइजी नाहे सघियो। असद कालू ओगाही, HSTV न्यूज़, गौसपुर।